सिंध हुकूमत जे तर्जमान مرتضي वहाब चयो आहे त कराची जूं हालतूं ख़तरे तरफ़ वधी रहियूं आहिनि। असांखे ॾुखिया फ़ैसिला करण ते मजबूर न कयो वञे। करोना खां बचणो आहे त शहरियुनि खे हुकूमत जो साथ ॾियणो पवंदो। काठी में करोना वैक्सीनेशन सेंटर जे इफ़्तिताह खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे مرتضي वहाब चयो त कराची जूं हालतूं ख़तरे तरफ़ वधी रहियूं आहिनि। मुस्बत केसनि जी शरह 13.9 सैकड़ो थी वई आहे। हुन चयो त हर तबिको वैक्सीनेशन बाबति किरदार अदा करे। असांखे पाबंदियूं हणण जो शौक़ कोन्हे। फ़ैसिला करण लाइ ॾुखे वक़्त जो इंतज़ार न करणु घुर्जे। ख़राब सूरतहाल खां पहिरियां ई फ़ैसिला करणा पवंदा। हुन चयो त असां चाहियूं था त सूबे में मामूल जी ज़िंदगी बहाल थिए। करोना बाबति 2 हफ़्ता अहम आहिनि। सूबे में मुस्बत वैक्सीन लॻाए रहिया आहियूं। समूरा माण्हू वैक्सीन लॻाइनि। हुन चयो त मुल्क में करोना सूरतहाल बहितर नाहे। करोना वबा हिकु हक़ीक़त आहे। एसओपीज़ ज़रिए ई करोना खां बची सघिजे थो। हुन चयो त सिंध हुकूमत अवाम जे मुफ़ाद में सख़्त फ़ैसिला कंदी आहे। सख़्त फ़ैसिला करण ते कुझु हल्का नाराज़ थींदा आहिनि। सख़्तियुनि खां बचणो आहे त शहरियुनि खे हुकूमत जो साथ ॾियणो पवंदो। हुन चयो त 52 लख माण्हुनि वैक्सीनेशन कराई आहे। बाज़ारनि में रश वरी वधी वई आहे। शहरी सादो मास्क पाइण जी आदत विझनि।